ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 4/3/2026। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार तव्हांजो धंधो आहे मनुष्य खे सजाग करणु, रास्तो ॿुधाइणु। जेतिरो तव्हां देही अभिमानी ठही करे बाप जो परिचय ॿुधाईंदव ओतिरो कल्याण थींदो। प्रश्न: ग़रीब ॿार पंहिंजी कंहिं विशेषता जे आधार ते साहूकार सां अॻियां निकिरी वेंदा आहिनि? उत्तर: ग़रीबनि में दान पुण्य करण जी ॾाढी श्रद्धा रहंदी आहे। ग़रीब भक्ति बि लग्न सां कंदा आहिनि। साक्षात्कार बि ग़रीबनि खे थींदो आहे। साहूकारनि खे पंहिंजे धन जो नशो रहंदो आहे। पाप जास्ती थींदो आहे, इन करे ग़रीब ॿार हुननि सां अॻियां हली वेंदा आहिनि। गीता। ओम नमः शिवाय। ओम शांति। तव्हां माता पिता सां बालक बणिजा। इहे त ज़रूरु परमपिता परमात्मा जी महिमा ॻायल आहे। इहे त क्लियर महिमा आहे। सॼी उहा रचयिता आहिनि। सॼी माउ बाप बि ॿारनि जा रचयिता आहिनि। पारलौकिक बाप खे बि रचता चइबो आहे। बंधु सहायक ॾाढी महिमा ॻाईंदा आहिनि। लौकिक बाप जी एतिरी महिमा न आहे। लौकिक बाप जी एतिरी महिमा न आहे। परमपिता परमात्मा जी महिमा ई अलॻि आहे। ॿार बि महिमा कंदा आहिनि। ज्ञान जा सागर नॉलेजफुल, उन्हनि में सॼो ज्ञान आहे। नॉलेज कोई शरीर निर्वाह जी पढ़ाई जो न आहे। उन्हनि खे ज्ञान जा सागर नॉलेजफुल चइबो आहे। त ज़रूरु उन्हनि वटि ज्ञान आहे, परंतु कहिड़ो ज्ञान आहे? हीअ सृष्टि चकर कीअं फिरंदो? उन्हनि खे ज्ञान आहे। कंहिंखे शिव बाबा खे त उहो ई ज्ञान जा सागर पतित पावन हूंदा। श्री कृष्ण के पतित पावन व ज्ञान जा सागर न चईंदासीं। उन्हनि जी महिमा बिल्कुलु ई न्यारी आहे। ॿई आहिनि भारत जा निवासी। शिव बाबा जी बि भारत में महिमा आहे न। शिव जयंती बि हिते ई मल्हाईंदा आहिनि। श्री कृष्ण जी जयंती बि मल्हाईंदा आहिनि। गीता जी बि जयंती मल्हाईंदा आहिनि। टे जयंती मुख्य आहिनि। हाणे प्रश्न उठंदो आहे कि पहिरियों जयंती कंहिंजी थी, शिव जी या श्री कृष्ण जी? मनुष्य त बिल्कुलु ई बाप खे भुलिजल आहिनि। श्री कृष्ण जी जयंती ॾाढे धूमधाम सां प्यार सां मल्हाईंदा आहिनि। शिव जयंती जो एतिरो कंहिंखे पतो न आहे, न गायन आहे। शिव छा अची करे कयूं, उन्हनि जी बायोग्राफी जो कंहिंखे पतो न आहे। श्री कृष्ण जी त ॾाढी ॻाल्हियूं लिखी छॾियूं आहिनि। गोपिकाउनि खे भॼाईं, हीअं कयईं। श्री कृष्ण जा चरित्रनि जी ख़ासि हिकु मैगज़ीन निकिरंदी आहे। शिव जी चरित्र आदि कुझु न आहिनि। श्री कृष्ण जी जयंती कॾहिं थी, पोइ गीता जी जयंती कॾहिं थी? श्री कृष्ण जॾहिं वॾो थियो तॾहिं त उहो ज्ञान ॿुधावे न। श्री कृष्ण जे बचपन खे ॾेखारींदा आहिनि। टोकरी में विझी करे पार वठी वॾेपन जो ॾेखारींदा आहिनि। वॾेपन जो ॾेखारींदा आहिनि। रथ ते बीठो आहे। नंढेपन जो ॾेखारींदा आहिनि। टोकरी में पार करे आहे। वॾेपन जो ॾेखारींदा आहिनि। गीता रथ ते खड़ो आहे, चक्र हलाईंदो आहे। 16-17 वर्ष जो हूंदो। बाक़ी चित्र नंढेपन जा ॾेखारींदा आहिनि। हाणे गीता कॾहिं ॿुधाई? हुन समय त न ॿुधाई हूंदी न। जॾहिं लिखंदा आहिनि फलाणे खे भॼाईं, हीअं कयईं, त 16-17 वर्ष में त इहे सभु कम कया हूंदा। हुन समय त ज्ञान शोभे न। ज्ञान त जॾहिं बुजुर्ग थिए तॾहिं ॿुधावे। गीता बि कुझु समय पोइ ॿुधाई हूंदी। बाबा शिव बाबा जे लाइ चवनि, ऐं कृष्ण जे लाइ चवनि था कि मनुष्यनि खे ईअं सम्झायो, मां छा कयो, मूंखे ई पतित पावन चईंदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि हाणे शिव छा कयो, कुझु बि पतो न आहे। अज्ञान नींद में सुम्ही पिया आहिनि। बाबा चईंदा आहिनि मुंहिंजी बायोग्राफी जो कंहिंखे पतो ई न आहे। मां छा कयो, मूंखे ई पतित पावन चईंदा आहिनि। मां ईंदो आहियां त मूंसां गॾु गीता आहिनि।
मां साधारण बूढ़े अनुभवी तन में ईंदो आहे। शिव जयंती तव्हां भारत में ई मल्हाईंदा आहियो। श्री कृष्ण जयंती, गीता जयंती इहे मुख्य आहे। राम जी जयंती त पोइ ईंदी आहे। हिन समय जो कुझु थींदो आहे उहो पोइ मल्हाइबो आहे। सत्य त्रेता में जयंती आदि हूंदी न आहे। सूर्यवंशी सां चंद्रवंशी वरसो वठंदा आहिनि। ॿियो कंहिंजी महिमा न आहे। सिर्फ़ु राजाउनि जो कॉरोनेशन मल्हाईंदा आहिनि। बर्थडे त अॼुकल्ह सभी मल्हाईंदा आहिनि। हू त कॉमन ॻाल्हि थी वई। श्री कृष्ण जनम वरितईं, वॾो थी करे राजधानी हलायईं। हुन में महिमा जी त कोई ॻाल्हि ई न आहे। सत्य त्रेता में सुख जो राज्य हलियो। उहो राज्य कॾहिं कीअं स्थापना थियो, इहे तव्हां ॿार जी बुद्धि में आहे। उहे चईंदा आहिनि ॿार मां कल्प कल्प जे संगम युग ते ईंदो आहे। कलयुग जो अंत पतित दुनिया, सतयुग जी आदि पावन दुनिया। मां बि बाप आहियां, तव्हां ॿारनि खे वरसो बि ॾींदो आहियां। कल्प पहिरियों बि तव्हांखे वरसो ॾिनो हुयो, हिन करे तव्हां मल्हाईंदा आया आहियो। परंतु नाम भुलिजी वञण सां श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो अथनि। वॾे ते वॾो आहे शिव बाबा। पहिरियों त जॾहिं हुननि जी जयंती थिए तॾहिं साकार मनुष्यनि जी थिए। आत्मा ई त सभु वास्तव में मथां खां उथरंदी आहिनि। मुंहिंजो बि अवतरण आहे न। मां श्री कृष्ण जी माता जी गर्भ सां जन्म न वरितो। श्री कृष्ण माता जी गर्भ सां जन्म वरितो आहे, पालना वरितईं। सभिनि जो पुनर्जन्म में अचिणो ई आहे। शिव बाबा पुनर्जन्म न वरिता आहिनि, ईंदा त आहिनि न। त इहे सभु बाबा वेई सम्झाईंदा आहिनि। ब्रह्मा विष्णु शंकर जी त्रिमूर्ति ॾेखारींदा आहिनि। ब्रह्मा द्वारा स्थापना। छो जी शिव खे त पंहिंजो शरीर आहे न। ख़ुदि वेई ॿुधाईंदा आहिनि, मां इन्हनि जे बूढ़े तन में ईंदो आहे। शिव बाबा इहे पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहिनि। इन्हनि जे ॾाढे जन्मनि जे अंत जो इहे जन्म त पहिरियों सम्झाइणो पए। शिव जयंती वॾी या श्री कृष्ण जयंती वॾी। अगरि श्री कृष्ण गीता ॿुधाई त गीता जयंती त श्री कृष्ण जे ॾाढे वर्षनि खां पोइ थी वई, जबकि श्री कृष्ण वॾो आहे न। इहे सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। लेकिन वास्तव में शिव जयंती खां पोइ फट थींदी आहे गीता जयंती, है न। त बाबा चए त शिव जयंती वॾी या गीता जयंती वॾी, त हीअं सम्झायो। जबकि श्री कृष्ण त वॾो आहे। इहे सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। लेकिन वास्तव में शिव जयंती खां पोइ फट थी वेंदी आहे गीता जयंती। इहे सभु पॉइंट्स बुद्धि में रखणियूं आहिनि। पॉइंट्स त ढेर आहिनि, बिगर नोट किए यादि रही न सघे। बाबा एतिरो नज़दीक आहिनि, उन्हनि जो इहो रथ आहे। इहे उहे बि चईंदा आहिनि सभु पॉइंट्स समय ते यादि अचनि। इहे त मुश्किल आहे न। बाबा सम्झायो आहे सभिनि खे 2 बाबनि जो राज सम्झायो। शिव बाबा जी जयंती मल्हाईंदा आहिनि। ज़रूरु शिव बाबा हिन दुनिया में ईंदा हूंदा न, तॾहिं त हुननि जो बि जनम ॾींहुं मल्हाईंदा। सोचो शिव बाबा हिन दुनिया में कीअं ईंदा आहिनि, कहिड़े समय ते ईंदा आहिनि, जॾहिं एॾो शोर शराबो हूंदो आहे, एॾो पतितपनो हूंदो आहे, पतित शरीर में ईंदा आहिनि, है न। कीअं क्राइस्ट बुद्ध आदि अची करे पंहिंजो धर्म स्थापन कंदा आहिनि न। उहा बि आत्मा अची करे प्रवेश करे धर्म स्थापना कंदी। त जो सभु धर्म स्थापकनि जी आत्मा न, जॾहिं हिन दुनिया में दुख हूंदो आहे न, तॾहिं ई ईंदा आहिनि। शिव बाबा, क्राइस्ट, इब्राहिम, बौद्ध, शंकराचार्य, है न। त इहे जीअं धर्म स्थापक आहिनि, इनजी कैटेगरी अलॻि आहे। ऐं देवी देवता धर्म स्थापना थोरी करणु ईंदा आहिनि।
असांजी आत्मा उन समय थोड़ी ईंदी आहे, असांजी आत्मा त सुख जे समय मथां खां हेठि ईंदी। त असां त शिव बाबा जा साथी आहियूं, त वॾे ते वॾो धर्म स्थापक, वॾे ते वॾो धर्म जो स्थापना करण वारो शिव बाबा। पोइ भले ई उनखां बाबा खां ई सिखिया हुआ आहिनि, लेकिन ईंदा त आहिनि न। गुरु नानक देव जी आत्मा बि भले ॿिए शरीर में ईंदी आहे, लेकिन हुन समय दुनिया में दुख हूंदो आहे न, तॾहिं त चईंदा आहिनि जप साहिब त सुख मिले। और हिते शिव बाबा छा चईंदा आहिनि, ख़ुदि खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो, है न। उहो चईंदा आहिनि जप साहिब त सुख मिले। त सोचो, धर्म स्थापकनि जी कैटेगरी अलॻि आहे। असां दुख जे समय न ईंदा आहियूं। त क्राइस्ट बुद्ध अची करे पंहिंजो धर्म स्थापना कई, उहो बि आत्मा अची करे प्रवेश करे धर्म स्थापना कंदी आहे। परंतु उहा धर्म स्थापना करे शब्द चई पोइ ॿियो शरीर वठंदी आहे पंहिंजे धर्म जी पालना करण लाइ। शिव बाबा धर्म जी पूरी राजधानी जो हिकु सैम्पलिंग लॻाए वेंदा आहिनि। पोइ पालना केरु कंदो आहे? ब्रह्मा बाबा। ब्राह्मण धर्म जी पालना बाबा कंदा आहिनि ब्रह्मा द्वारा। त बाबा चईंदा आहिनि उहा हेवनली गॉड फादर सृष्टि जो रचयिता आहे। हालांकि बाक़ी धर्म स्थापकनि सां शिव बाबा खे असां कंपेयर न करे सघंदा आहियूं। शिव बाबा त वॾे ते वॾा हेॾा सारा धर्म स्थापना कंदा आहिनि, ऐं उहा बि जेका कंदा आहिनि उहो शिव बाबा खां ई सिखी वेंदा आहिनि। पर कैटेगरी धर्म स्थापना में अचे त ज़रूरु नई सृष्टि रचंदा। बाबा त पूरी नई सृष्टि रची छॾंदा आहिनि, पुराणी थोरी रचंदा। नई सृष्टि खे स्वर्ग चइबो। हाणे आहे नर्क, है न। बाबा चईंदा आहिनि मां कल्प कल्प जे संगम ते अची करे तव्हां ॿारनि खे राजयोग जो ज्ञान ॾींदो आहे। इहा आहे भारत जो प्राचीन युग। इहा आहे भारत जो प्राचीन युग। कंहिं सेखारियो? शिव बाबा जो नाम त गुम थी वियो। हिकु त चईंदा आहिनि गीता जो भॻवानु श्री कृष्ण ऐं विष्णु आदि जो नाम ॾेई छॾंदा आहिनि। शिव बाबा राजयोग सेखारियो कंहिंखे पतो न आहे। शिव जयंती निराकार जी जयंती ई ॾेखारींदा आहिनि। उहो कीअं आया, छा अची करे कयो उन्हनि। उहो त सर्व जो सदगति दाता, लिबरेटर, गाइड आहिनि। शिव बाबा चईंदा आहिनि कंहिंखे पतो न आहे कि शिव बाबा अची करे छा कयो। शिव जयंती निराकार जी जयंती ई ॾेखारींदा आहिनि। उहा शिव बाबा अची करे छा कंदा आहिनि, छा अची करे कया। उहो त सर्व जो सदगति दाता आहिनि, लिबरेटर, गाइड आहिनि। हाणे सर्व आत्माउनि खे गाइड खपे परमात्मा, उहो बि आत्मा आहे। जीअं मनुष्यनि खे गाइड बि मनुष्य हूंदो आहे न, वैसे आत्माउनि जो गाइड बि आत्मा खपे। शिव बाबा बि केरु आहे? हिकु सुप्रीम आत्मा आहे। मनुष्य त सभु पुनर्जन्म वठी पद ठाहींदा आहिनि, पोइ पावन ठाहे वापसि केरु वठी वञे। बाबा चवंदा आहिनि मां ई अची करे पावन ठाहिण जी युक्ति ॿुधाईंदो आहियां। तव्हां मूंखे यादि करो। श्री कृष्ण त चई न सघे कि देह जो संबंध छॾो, उहो त 84 जन्म वठंदा आहिनि न। सभु संबंध में ईंदा आहिनि। बाबा खे पंहिंजो शरीर ई न आहे। तव्हांखे इहा रूहानी यात्रा बाबा सिखलाईंदा आहिनि। इहे रूहानी बाप ई रूहानी ॿारनि प्रति रूहानी नॉलेज ॾींदा आहिनि। श्री कृष्ण कोई जो रूहानी बाप थोरी आहिनि। सभिनि जो रूहानी बाप मां आहियां। मां ई गाइड ठही सघंदो आहे, लिबरेटर, गाइड, ब्लेसफुल, पीसफुल, एवर प्योर। सभु मुंहिंजे लाइ ई चईंदा आहिनि। लिबरेटर, गाइड, ब्लेसफुल, पीसफुल, एवर प्योर। हाणे त आत्माउनि खे नॉलेज बाबा ॾियनि था।
बाबा चईंदा आहिनि मां हिन शरीर द्वारा तव्हांखे ॾियां थो छा नॉलेज। तव्हां बि शरीर द्वारा नॉलेज वठो था। उहो गॉड फादर आहिनि, उन्हनि जो रूप ॿुधायो। जीअं आत्मा बि हूंदी वैसे परमात्मा बि हूंदी। ये कुदरत आहे न। वास्तव में वॾी कुदरत इहा आहे। एतिरा नंढा स्टार में 84 जन्मनि जो पार्ट आहे। ये कुदरत आहे। ड्रामा में बाप जो बि ड्रामो में पार्ट आहे। भक्ति मार्ग में बि तव्हांजी सर्विस कंदा आहिनि बाबा। तव्हांजी आत्मा में 84 जन्मनि जो पार्ट अविनाशी आहे। इनखे चइबो आहे कुदरत। इन जो वर्णन कीअं करो। एतिरी नंढी सी आत्मा ये ॻाल्हि ॿुधी करे बटर खाईंदी। आत्मा आहे बि स्टार मां 84 जन्म एक्यूरेट होती है। सुख भी हुआ एक्यूरेट होती है। ये तो कुदरत आहे न। बाप भी आत्मा परमात्मा उन्हनि में सॼी नॉलेज भरियल आहे जो ॿारनि खे सम्झाइनि। इहा आहे नई ॻाल्हियूं। नए मनुष्य ॿुधी करे चईंदा आहिनि हिननि जो ज्ञान त कोई शास्त्र आदि में बि न आहे। पोइ बि जीअं कल्प पहिरियों ॿुधियो वरसो वरितो उहो ई वृद्धि खे पाईंदा रहंदा। टाइम त लॻंदो आहे न। प्रजा ढेर ठहींदी आहे उहो त सहज आहे न। राजा ठहिण में मुश्किल आहे। मनुष्य त ॾाढा धन दान कंदा आहिनि त राजे घर में जन्म वठंदा आहिनि। ग़रीब बि पंहिंजी हिमत अनुसार जो कुझु दान कंदा हूंदा त उहो बि राजा ठहींदा आहिनि। जो पूरा भगत हूंदा उहो दान पुण्य बि कंदा हूंदा। साहूकारनि सां पाप जासी थींदो आहे। ग़रीबनि में श्रद्धा ॾाढी रहंदी आहे। उहो ॾाढो प्यार सां थोरो बि दान कंदा आहिनि त ॾाढो मिलंदो आहे। ग़रीब भक्ति बि ॾाढी कंदा आहिनि। दर्शन ॾियो न त असां गलो काटे छॾींदासीं। साहूकार ईअं न चईंदा आहिनि। साक्षात्कार बि ग़रीबनि खे थींदो। उहे ई दान पुण्य कंदा आहिनि। राजाऊं बि उहे ठहींदा आहिनि। पैसे वारनि खे अहंकार जास्ती रहंदो आहे। हिते बि ग़रीबनि खे 21 जन्मनि जो सुख मिलंदो आहे। ग़रीब जास्ती आहिनि। साहूकार पिछाड़ी में ईंदा। त भारत जो एतिरो ऊंच हुयो सो पोइ एतिरो ग़रीब कीअं थी वियो। तव्हां सम्झंदा आहियो। अर्थक्वेक आदि में सभु महिला आदि हली वेंदा त ग़रीब थी वियो न। रावण राज्य थियण सां हाहाकार थी वेंदो। पोइ ईअं चीजूं रही न सघनि न। देवताउनि जी सुठी सुठी चीजूं रही न सघनि। हर चीज़ जी आयु त हूंदी आहे न ऐं उन्हनि जी वैल्यू बि न रहंदी। हिन समय सोने जे बर्तन में कोई माण्हू रोटी खाए त चईंदा इहे पुराणे ज़माने जो। सोने चांदी उनखे हिन समय त ज़्यादा ट्रेंड माण्हू काचनि जा सुठी रीति बर्तन हुजनि। ॾाढी सारी वैराइटी निकिती आहिनि। सोने जा बि हूंदा पर हुननि केॾो सुठी रीति न ॾिसजे। तांबे की थाली चांदी की थाली। सोने खे त बि थोरी वैल्यू ॾींदा लेकिन अॼुकल्ह त माण्हू अलॻि अलॻि मटीरियल जी अलॻि अलॻि चीजूं निकिरी आहिनि। सोने जी सभु माण्हू एफर्ट बि न करे सघंदा। त ड्रामा अनुसार ॾिसो हर चीज़ ख़तमु थींदी वेंदी आहे युग सां। हर चीज़ जी आयु बि हूंदी आहे। हुते जीअं मनुष्य जी आयु वॾी हूंदी वैसे मकान जी बि आयु वॾी हूंदी। सोने जा मार्बल जा वॾा वॾा मकान ठहींदा वेंदा। सोने जा त ॿियो ई मज़बूत हूंदा न। नाटक में बि ॾेखारींदा आहिनि लड़ाई थींदी आहे मकान टूट फूट थी वेंदो आहे पोइ ठही वेंदा आहिनि। उन्हनि जी बनावट अहिड़ी हूंदी आहे कि जो स्वर्ग जा महल आदि ठाहींदा इहे त न ॾेखारींदा आहिनि न। मिस्त्री माण्हू कीअं मकान ॾेखारींदा आहिनि। हा सम्झंदा आहिनि हुते मकान हूंदा। अॻियां हली तव्हांखे साक्षात्कार थींदो कीअं कीअं मकान ठहींदा। ईअं
अहिड़ो विवेक चईंदो आहे। हिन ॻाल्हियुनि सां ॿारनि जो कोई तालुक़ु न आहे। ॿारनि खे त पढ़ाई पढ़णी आहे, स्वर्ग जो मालिक ठहणो। स्वर्ग ऐं नर्क अनेक बार पास कयईं, हाणे ॿई पास थियनि, हाणे संग में उॻी। सप्तक में ये नॉलेज न हूंदी। हिन समय त ॿारनि खे पूरी नॉलेज आहे। लक्ष्मी नारायण खे राज्य कंहिं ॾिनो, हाणे त ॿारनि खे मालूम आहे इन्हनि इहो वरसो कीअं पातो। हिते पढ़ाई पढ़ी करे स्वर्ग जा मालिक ठाहींदा आहिनि, पोइ हुते वञी करे महल आदि ठाहींदा आहिनि। सर्जन बि वॾा वॾा हॉस्पिटल ठाहींदा आहिनि। बाबा त ॿारनि खे दिन प्रतिदिन सुठी पॉइंट्स ॿुधाईंदा आहिनि। तव्हांजो धंधो ई आहे मनुष्य खे सुजाॻ करणु, रास्तो ॿुधाइणु। जीअं बाबा एतिरो प्यार सां वेही सम्झाईंदा आहिनि, देह अभिमान जी दरकार न आहे। बाबा खे कॾहिं देह अभिमान न ईंदो। बाबा खे त देह ई न आहे, पर टेम्पररी बि आहे त बि बाबा खे अभिमान थोरी ईंदो। तव्हांजी महिनत सॼी देही अभिमानी थियण में लॻंदी आहे, त देही अभिमानी ठही बाप जो ई परिचय ॾींदा आहिनि, गोया ॾाॾनि जो कल्याण कंदा आहिनि। जो पहिरियों देह अभिमान अचण सां पोइ ॿिया विकार ईंदा आहिनि। लड़णु झगड़णु, नवाबी सां हलणु, ही सभु देह अभिमान आहे। पर पंहिंजो राजयोग आहे त बि ॾाढा साधारण ठहिणो। थोरी चीज़ में भी अहंकार अची वेंदो आहे। घड़ी घड़ी फैशनेबल ॾिसो, घड़ी फैशनेबल ॾिठी त दिलि थींदी इहे घड़ी पायूं, ख़याल हलंदो वेंदो, ख़याल हलंदो वेंदो। इनखे बि देह अभिमान चइबो आहे। सुठी ऊंची चीज़ थींदी त संभाल पईंदी, गुम थी वेंदी त ख़याल थींदो। अंत समय कुझु बि यादि ईंदो त पद भ्रष्ट थी वेंदो। इहे देह अभिमान जी आदतूं आहिनि। पोइ सर्विस बदिले डिसर्विस बि ज़रूरु कंदा आहिनि। सर्विस बदिले डिसर्विस बि ज़रूरु कंदा आहिनि। देह अभिमान ईंदो, उल्टो सुठो हलंदा, ॻाल्हाईंदा। रावण तव्हांखे देह अभिमानी ठाहींदो। ॾिसंदा आहियो बाबा केतिरो साधारण हलंदा आहिनि। हर हिक जी सर्विस ॾिसबी आहे। महारथी ॿारनि खे पंहिंजो शो करिणो आहे। महारथियुनि खे ई लिखिबो आहे, तव्हां फलाणी जॻह वञी करे भाषण करो। हिकु ॿ खे सॾु कंदा आहिनि, लेकिन ॿारनि में देह अभिमान ॾाढो रहंदो आहे। भाषण में बि सुठा आहिनि, परंतु आपस में रूहानी स्नेह न हुजण जे कारण पसंदि न कंदा आहिनि, ख़ातिरी न कंदा आहिनि। पर ख़ातिरी न कनि, लेकिन सोचंदा आहिनि न असां होशियारु न आहियूं, छा उन्हनि खे छा सॾु करणु, उन्हनि सां वृद्धि न थींदी आहे न। देह अभिमान लूणु पाणी ठाहे छॾींदो, कोई ॻाल्हि में झटि बिगड़ी वेंदी। इहे बि न वञिणो खपे। हिन करे बाबा चईं कोई सां बि पुछिणो आहे, कोई खे बि पुछिणो आहे त बाबा सां अची करे पुछो। कोई चए बाबा तव्हांखे केतिरा ॿार आहिनि, चईंदा ॿार त मूंखे अनगिनत आहिनि, परंतु कोई सपूत आहिनि, कोई कपूत आहिनि, सुठा त आहिनि। ईअं बाबा खे त फरमान बरदार वफ़ादार ठाहिणो खपे न। अहिड़े बाप जो त फरमान बरदार वफ़ादार ठहिणो खपे न। अच्छा, मीठी मीठी सिके लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जैसे सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। ध्यान जे लाइ मुख्य साथ देह अभिमान में अची करे कहिड़े बि प्रकार जो फैशन न करिणो आहे, जास्ती शौक़ु न रखिणो आहे।
ॾाढो साधारण थी करे हलणो आहे, आपस में ॾाढो ॾाढो रूहानी स्नेह सां हलणो, कॾहिं बि लूण पानी न थियणो, बाबा सां सबूत बार ठहिणो, अहंकार में कॾहिं बि न अचणो, बाबा जो ॾाढो सबूत बार ठहो, अहंकार में कॾहिं न अचणो। वरदाना पंहिंजे भाग्य और भाग्य विधाता जे गुण ॻाइण वारा सदा प्रशंसित रहो, सभी ब्राह्मण ॿारनि की जन्म सां ही ताश तख्त तिलक जन्म सिद्ध अधिकार के रूप में प्राप्त हूंदो, सभी ब्राह्मण ॿारनि खे जन्म सां ही ताश तख्त ऐं तिलक जन्म सिद्ध अधिकार के रूप में प्राप्त हूंदो, त हिन भाग्य जे चमकते हुए सितारे खे ॾिसते हुए पंहिंजे भाग्य और भाग्य विधाता जा गुण ॻाईंदा त गुण संपन्न थी वेंदो, कि पंहिंजो ताज तख्त ऐं तिलक जो मिलियो आहे त हुनखे ॾिसते हुए पंहिंजे भाग्य और भाग्य विधाता जो गुण ॻायो त गुण संपन्न थी वेंदो, पंहिंजी कमज़ोरी जा गुण न ॻायो, भाग्य जा गुण ॻाईंदा रहो, प्रश्न सां पार रहो, तॾहिं सदा प्रशंसित रहण जो वरदान मिली वेंदो, पंहिंजे भाग्य जा गुण ॻायो, प्रश्ननि सां पार रहो, तॾहिं प्रशंसित रहण जो वरदान मिली वेंदो, पोइ ॿियनि खे बि सहज ही प्रसन्न करे वठंदो। स्लोगन, एक नाम इकोनॉमी सां हलण ही ब्राह्मण जीवन में सफलता जो आधार है। अव्यक्त इशारो, निश्चय सदा ही निश्चिंत ठाहींदो, जो निश्चिंत स्थिति में रही करे कोई भी कार्य कंदा आहिनि उहो हुनमें सफल ज़रूर थींदो, छोकी निश्चिंत स्थिति में बुद्धि यथार्थ जजमेंट कंदी आहे, निश्चिंत स्थिति निश्चित स्थिति में निश्चय सदा निश्चिंत ठाहींदो, तो निश्चिंत स्थिति में बुद्धि यथार्थ जजमेंट कंदी, यथार्थ निर्णय जो आधार निश्चय बुद्धि और निश्चिंत स्थिति, कोई चिंता न, उनमें सोचण जी भी आवश्यकता न है, जो असां निश्चय बुद्धि रहंदासीं बाबा सां और सभु निश्चिंत स्थिति रहंदी त उनमें सोचण जी भी आवश्यकता न पवंदी और असां सदा यथार्थ निर्णय करे सघंदासीं, त यथार्थ निर्णय करण लाइ बाबा जे मथां निश्चय रखो और सदा सब चिंताएं बाबा के रही करे सदा निश्चिंत रहो। अच्छा, ओम शांति। बाप की याद करो।